ख़बर वासा शेयर कंदासीं। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि ऐं मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। एक्साइज़ टैक्सेशन एंड नार्को टैक्स कंट्रोल सेक्रेटरी सलीम राजपूत, डीजी औरंगज़ेब पंवर, डायरेक्टर्स ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। टैक्स चोरी कंदड़ मुल्की ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि, कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। ख़बर वासा शेयर कयो पिया। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरी ऐं मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि जा नाला अख़बार में शाया करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। कराची खां चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि ऐं मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया करण जो फ़ैसिलो थियो आहे। इन हवाले सां सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि हिकु आला सतही इजलास थियो आहे। इन इजलास में एक्साइज़ खाते जे सेक्रेटरी सलीम राजपूत, डीजी औरंगज़ेब पंवर, डायरेक्टर्स ऐं ॿियनि शिरकत कई आहे। और मौके ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो हो त टैक्स चोर मुल्की ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि, उन्हनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया कया वेंदा ऐं उन्हनि जा अकाउंट जेके आहिनि उहे बि फ्रीज़ करण लाइ अहम कदम खयां वेंदा। उन मौके ते सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सूबे में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ जारी जेको क्रैकडाउन आहे उनखे साराहियो वियो। उन चयो त हुन हिदायत कंदे चयो त मंशियात फरोशनि ख़िलाफ़ जेके कार्रवाइयूं आहिनि उहे वधीक तेज़ कयूं वञनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो हो त मंशियात फरोश मुल्क ऐं क़ौम जे मुस्तक़बिल जा दुश्मन आहिनि, उन्हनि सां का बि रिआयत न कई वेंदी। जी ठीकु आहे शबीर, अवां जी महिरबानी।